इन वक्त असीं खुदाबाद में मौजूद आहियूं जिथे ज़िले जामशोरो ऐं ज़िले दादू में मुसलसल जेको आहे ज़रई आबादी जेका आहे सा खासारे जो शिकार बणियल आहे। कणकुनि जे फसलनि में नुक़सानु, उन खां बाद में वोणनि जे फसलनि खां नुक़सान खां बाद में हिन वक़्तु जेका वॾी आबादी थी आहे ऐं जेका ज़रई आबादी जंहिंमें बसरनि जो जेको आहे फसल थियो आहे, उन में बि जेके आहिनि आबादगार परेशान नज़र अची रहिया आहिनि। आबादगारनि ऐं बसर जे आबादगारनि जो जेको क्वालिटी जेका आहे बिल्कुलु सिंध जी क्वालिटी आहे। हींअर हीअ बिल्कुलु बेस्ट आहे ऐं क्वालिटी तमामु VIP आहे, इनखे पसंदि कंदा आहिनि। बिल्कुलु असां आड़तियुनि सां ॻाल्हाईंदा आहियूं, असांजी बिल्कुलु वञे बि थो, विकिरो बि थिए थो, पर असांखे रेट नथो मिले। हींअर फ़ी एकड़ ते ख़र्चो 4 लख रुपया आहे, उहो बि इन जे करे जो बेजारो घटि। मुंहिंजो नालो बिस्मिल्लाह रहमान रहीम, नालो मुंहिंजो अब्दुल हमीद आहे ऐं असांजो चवणु इहो बसरनि जे बारे ते आहे त बसरनि जो रेट तमामु घटायो वियो आहे ऐं हीअ क्वालिटी जेका आहे सो एक्सपोर्ट जी क्वालिटी आहे। त हिन वक़्तु हुननि ते टैक्स वधीक लॻाया विया आहिनि, जेको फ़ी कंटेनर ते 7 खां 8 लख रुपया लॻाए थो वञे, जंहिंजे करे एक्सपोर्ट दिलचस्पीअ सां ख़रीद नथा कनि ऐं रेट मारे पिया असांखां खणनि। केतिरो फसल हे जेको जंहिंजी एवरेज हींअर वक़्त जे हिसाब सां 80 खां 100 ॿोरी एवरेज अचे थी ऐं नुक़सान में आहे, ज़मीनदार हारी खे नुक़सानु कयो थो वञे हींअर फसल। ऐं असां चऊं था त असां मोहम्मद बिश्क महर साहिब खे गुज़ारिश था कयूं जेके इन जे टैक्स ख़तमु कयो वञनि या इन में घटिताई कयो वञे, जो एक्सपोर्ट वारा ख़रीद वधीक कनि। पोइ हींअर बसर आहे, हींअर असांखे मुसलसिल नुक़सानु पियो करे 2 सालनि खां अॻु में फसल सही रहियो, बाक़ी हींअर 2 सालनि खां मुसलसिल नुक़सानु कयो पियो वञे ऐं फ़ी एकड़ ते कंहिंखे 2 लख रुपया नुक़सानु पियो थिए, कंहिंखे 1 लख रुपया नुक़सानु पियो थिए। सो इन जे लाइ जेकॾहिं अगरि अहिड़ा साल हलिया त पोइ माण्हू बसर काण बि छॾे वेंदा, कोन आबादी काईंदा। उन जे लाइ असां हुकूमत खे अपील था कयूं त इन जा टैक्स घटि कयो वञनि, जो एक्सपोर्ट ख़रीद कयो वञे। हींअर जेका हीअ क्वालिटी आहे असांजी सिंध जी एक्सपोर्ट में नंबर 1 ते थी अचे। इंडिया जो बि सुठी क्वालिटी आहे, पर उन मां हींअर जेको असांजे जनवरी ऐं फरवरी जी क्वालिटी ईंदी आहे त इंडिया खां बि वधीक रहंदी आहे बसर खां। त जेकॾहिं हीअ उन्हनि खे रेट न मिलिया वेंदा ऐं एक्सपोर्ट ते वधीक ॻरा टैक्स रखिया वेंदा त माण्हू आबादी करणु छॾे ॾींदा। नुक़सानु कंहिंखे बर्दाश्त न आहे। हिकु कणकुनि नुक़सानु कयो आहे, मथां कपह नुक़सानु कयो आहे। हींअर बम्पर फसल असांजे सिंध जो लथल आहे, पूरी सिंध हर कुंड कुड़छ खां हींअर लथल आहे। उहो हींअर नुक़सानु पियो करे, माण्हू फसल कान छॾे वेंदा, केतिरो नुक़सानु बर्दाश्त कंदा। त असां गुज़ारिश था कयूं, वरी सिंध जे आबादगारनि ॿियनि खे बि चऊं था त हिन जे लाइ एहतिजाज कयो वञे ऐं जेकॾहिं हे रेट न मिलिया त वॾो खासारे में आबादगार हारी ज़मीनदार खासारे में अची वेंदा ऐं ॿियनि खे बि असांजो चवणु आहे त हिन जे लाइ कुझु आवाज़ु उथारियो वञे।